दरबार में
क्यों छोड़ दी रुगो पेश थी दरबार में महबूब शबरोज नौबदारत एहसान भी दो थो वने शबरोज नौबदारत एहसान भी दो थो वने लाला कवारे लाल जा केड़ा गणे गुण गाया लाला कवारे लाल जा केड़ा गणे गुण गाया चवल आशिक कया चार तोहफा थई सची सिक बुधी आशिक छाही तालीम मुआरी खुदा थियो हाल ते राज़ी अदा कीअं फाल थियो तो ते इहे अहवाल पुछल आशिक पया इज़तूं ॾियन आशिक सनागर साईं जो समझी यार मोहम्मद जे सदके कच्चे पक्के में तो घुमंदो अचे बेनार मोहम्मद जे सदके तामीर लगी लालच मान दिए हुबदार मोहम्मद जे सदके कवारे लाल जा केड़ा गणे गुण गाया कवारे लाल जा केड़ा गणे गुण गाया एहसान थी दो थो वने शबरोज मुबदारत एहसान थी दो थो वने संसार में खुश थी सदा सर हो गुजारा जिंदगी संसार में खुश थी सदा सर हो गुजारा जिंदगी संसार में खुश थी सदा सर हो गुजारा जिंदगी हुबदारत एहसान थी दो थो वने शबरोज हुबदारत एहसान थी दो थो वने शहर में शामिल कजल मुखलिस मिठे जूं ॻाल्हियो शहर में शामिल कजल मुखलिस मिठे जूं ॻाल्हियो शहर में शामिल कजल मुखलिस मिठे जूं ॻाल्हियो हुबदारत एहसान थी दो थो वने शबरोज हुबदारत एहसान थी दो थो वने टपी दरवेश जो मायार तुझे आसरे ब्यादा टपी दरवेश जो मायार तुझे आसरे आसरे ब्यादा टपी दरवेश जो मायार तुझे आसरे